ओम शांति अॼु जा महावाक्य आहिनि। अल्पकाल जे नाम ऐं मान सां न्यारो ई सर्व जा प्यारा थी सघंदा आहिनि। 27/78 जा महावाक्य आहिनि। अॼु बाप दादा विशेष ॿारनि सां मिलण आया आहिनि। जीअं ॿार निरंतर योगी आहिनि, अर्थात बाप जे स्नेह जे सागर में सदा लवलीन आहिनि, ईअं ई बाप बि ॿारनि जे स्नेह में निरंतर ॿारनि जा गुण ॻाईंदा आहिनि। हर ॿार जी गुणमाला ऐं हर ॿार जी श्रेष्ठ चरित्र जे चित्र बाप दादा वटि आहिनि। हर ॿार जे गुणनि जी माला, हर ॿार जे श्रेष्ठ चरित्र जा चित्र असांजे गुणनि जी माला ऐं असांजे श्रेष्ठ चरित्र जेका कर्म असां कंदा आहियूं न, हुन जा चित्र बाप दादा वटि आहिनि। बाप दादा वटि ॾाढो वॾो ॾाढो सुंदर चैतन्य मूर्तियुनि जो मंदिर चओ, चित्रशाला चओ, सदा साम्हूं रहंदी आहे। त असांखे बि बाबा जो इहो गुण धारण करिणो आहे। असांखे बि कोई बि माण्हू असांजे साम्हूं अचे न, त उन्हनि जा गुण ई साम्हूं अची वञनि। इहो अभ्यास करो ऐं उन्हनि जा अलॻि अलॻि चरित्र थींदा आहिनि न। कॾहिं कोई अहिड़ो कर्म कंदो आहे त चईंदा आहिनि, हा तव्हां उन ॾींहुं ईअं कयो न, मूंखे अञा ताईं यादि आहे कि तव्हां हीअं कयो, मूंखे सदा उहो यादि रहंदो आहे। केरु माण्हुनि जी कहिड़ी ॻाल्हियूं सदा जे लाइ यादि रहंदियूं आहिनि। जेका असां सां अलॻि रहंदा आहिनि, कॾहिं मिलंदा आहिनि त उन्हनि सां उन्हनि जी यादि रहंदी आहे। लेकिन जो असां सां गॾु 24 घंटे रहंदा आहिनि, उन्हनि जी छा यादि रहंदी आहे? बुराइयूं, कमियूं, कि त ईअं ई कंदी आहे, त ईअं ई कंदो, अलाए करे न करे। ईअं ई असांजे संबंध संपर्क में बि जो हर माण्हू डेली बि रहंदो आहे न, उन्हनि जे बि सदा गुणनि जी माला ऐं श्रेष्ठ चरित्र जा चित्र असांजे साम्हूं हुजणा खपनि। बाप दादा जे साम्हूं असांजा हूंदा आहिनि, असांजे साम्हूं बाप दादा जा ऐं ॿियनि ॿारनि जा आत्माउनि जा साम्हूं हुजणा खपनि। बाप दादा वटि ॾाढो सुंदर, ॾाढो वॾो चित्र चैतन्य मूर्ति जो मंदिर चओ, चित्रशाला चओ, सदा साम्हूं रहंदो आहे। त अॼु पंहिंजे सां गॾु जेका माण्हू रहंदा आहिनि न, उन्हनि जो ईअं चेक कजो। हर हिक जो चित्र ऐं माला सदा बाप ॾिसंदा रहंदा आहिनि। कंहिंजी माला वॾी आहे, कंहिंजी नंढी आहे। तव्हां सभिनि खे त हिकु बाप खे ई यादि करिणो पवंदो आहे। बाप दादा खे सर्व ॿारनि खे यादि करिणो पवंदो आहे। तव्हां सभिनि खे त हिकु बाप खे यादि करिणो पवंदो आहे ऐं बाप दादा खे त सभी ॿारनि खे यादि करिणो पवंदो आहे। केॾा सारा ॿार आहिनि, हिक खे बि भुलिजी न सघंदा आहिनि। सोचो केॾा सारा माण्हू दिलि सां चवनि था मुंहिंजो बाबा, त बाबा खे बि अहिड़े ॿारनि जी सदा मदद करणी पवंदी आहे न। अहिड़े ॿारनि जे सदा गुणनि खे, चरित्रनि खे स्मृति में रखंदा आहिनि बाबा। जॾहिं जेको ॿारु सदा श्वासोश्वास बाप खे यादि कंदो हुजे त उनजी त ज़िम्मेवार बाबा आहे न। अगरि भुलिजनि त उलना जी माला पइजी वेंदी, त ॿार उलना जी माला पहनाईंदा, बाप विजय जी माला पहनाईंदा। ॾाढा होशियार आहिनि बाबा। ॿार अगरि बाबा भुलिजी वञनि त ॿार उलना जी माला पहनाईंदा ऐं बाबा बि हुन जे मथां असांखे कहिड़ी माला पहनाईंदा? विजय जी माला। मदद वठण में होशियार आहिनि, हिमत रखण में नंबरवार आहिनि। ॿुधियो त ॾाढो आहे, बाबा चवनि था ॿुधियो त ॾाढो आहे। हाणे बाक़ी छा करिणो आहे? हाणे त सिर्फ़ु मिलन मल्हाइण ईंदा आहिनि। जीअं हाणे जो मिलन संपन्न स्टेज जो अनुभव कराईंदो आहे न, ईअं निरंतर मिलन मल्हाईंदा रहो न। हाणे हिकु ॿ जीअं हाणे बाप दादा जो मिलन जो सीज़न ईंदो,
भई उहो मिली आसे अमृत वेलो नुमा शाम, लेकिन बाबा चईंदा आहिनि निरंतर मूंसां मिलन मनाईंदा रहो। ॿुधण जो रिटर्न सदा बाप समान संपन्न स्वरूप में ॾेखारियो। अनेक तड़पती हुई आत्माउनि जे इंतज़ार खे समाप्त करो। अनेक आत्माऊं जो तड़पन थियूं न, कंहिंखे चओ निराकार रूप में परमात्मा खे यादि करो त चईंदा न असांखे त हनुमान जे रूप में यादि करिणो। बाबा जो त रूप हनुमान जहिड़ो न आहे, है न, लेकिन उन्हनि खे हनुमान अर्थात महावीरता जी शक्ति, सदा हल्को रही उड़ण वारी आत्मा। त असां में बि जॾहिं इहा शक्ति ईंदी, इहा गुण ईंदो सदा हल्को रहण में, सदा उड़ण जी स्टेज ईंदी, तॾहिं ई असांजो उहो महावीरता जो रूप उन्हनि खे नज़र ईंदो। इहा आत्मिक स्थिति जो उहो रूप ठाहे छॾियो अथनि। त बाबा चवनि था तव्हां सदा संपन्न संपूर्ण आत्मा ठही करे हाणे दर्शनीय मूर्त ठहो, अर्थात सदा हल्का, सर्वशक्ति, सर्व ज्ञान, सर्व गुण स्वरूप। त जंहिं बि आत्मा खे असांजे जंहिं बि गुण शक्ति जो स्वरूप सुठो लॻंदो आहे हुन में उन्हनि खे साक्षात्कार थी वेंदो न। अलॻि अलॻि देवियूं देवता जो आहिनि, हू छा आहिनि, इहे बाबा जा गुण ऐं शक्तियूं ई त अलॻि अलॻि रूपनि ठाहे रखिया अथनि। त अगरि असां सदा संतुष्ट रहंदासीं त असांजो कहिड़ो चित्र माण्हुनि खे नज़र ईंदो, संतुष्टि देवी जो। असांजी आत्मिक स्थिति सदा संतुष्ट रहण जी माण्हुनि खे असां द्वारा संतोषी देवी जो साक्षात्कार थींदो। माण्हू चईंदा आहिनि इहे त जीअं संतोषी देवी आहे। दुनिया में माण्हुनि अहिड़ो सजाया रूप ठाहे रखियो अथनि, लेकिन इहे आत्मिक स्थिति जी गायन। त बाबा चवनि था हाणे त सर्व ज्ञान गुण शक्तियुनि सां संपन्न संपूर्ण मूर्ति ठहो, अनेकनि खे दर्शन करायो, अनेकनि खे दर्शन करायो। त बाप दादा चवनि था हाणे दुख अशांति जी अनुभूति अति में वञे थी, अति में वञे थी न, दुख अशांति जी अनुभूति। उन्हनि पंहिंजी अंतिम स्टेज द्वारा समाप्त करण जो कार्य अति तीव्र गति सां करो। त बाबा चवनि था हाणे दुख अशांति जी अनुभूति अति में वञे थी, उनखे पंहिंजी अंतिम स्टेज द्वारा, कहिड़ी असांजी अंतिम स्टेज द्वारा, बाबा चवनि था दुख अशांति जी जो स्टेज आहे न दुनिया में, उनखे असांखे कीअं समाप्त करिणो आहे, असांजी अंतिम स्टेज द्वारा, असांजी अंतिम स्टेज द्वारा समाप्त करण जो कार्य अति तीव्र करो। त हाणे सदा संपन्न स्वरूप आत्मा, सदा जागती ज्योत, सदा हर आत्मा खे कुझु न कुझु ॾियण वारी आत्मा। त बाबा चवनि था मास्टर रचता जी स्टेज ते स्थित थी पंहिंजी रचना जे बेहद दुख अशांति जी समस्या खे हाणे समाप्त करो। दुखहर्ता सुखहर्ता जो पाठ वॼायो। कहिड़ो पाठ वॼाइणो आहे? दुखहर्ता सुखहर्ता जो। सुख शांति जे खज़ाने सां पंहिंजी रचना खे महादान ऐं वरदान ॾियो। रचना जी पुकार ॿुधाए में अचे थी? तव्हांजे आसपास जा माण्हू आहिनि, केॾा परेशान आहिनि न, कोई पंहिंजे ॿारनि सां परेशान, कोई पंहिंजे पति सां परेशान, कोई पत्नी सां, कोई ससु सां, कोई धन जे कारण, कोई पंहिंजे शरीर जे कारण, कोई कर्जे जे कारण, कोई कंहिंजी पंहिंजी डिग्री मतिलबु सक्सेस न मिली, पोस्ट न मिली आहे, धंधो जेको खपे उहो न आहे, जहिड़ो परिवार खपंदो हुयो उहो न मिलिया,
अनेक प्रकार जा दुख था पंहिंजे आसपास ॾिसो था न, त उहो जॾहिं उहो तव्हांखे दुख ॿुधाईंदा आहिनि हुन समय तव्हां सोचो उहो कंहिंखे था ॿुधाइनि। दुनिया में त माण्हू सोचंदा आहिनि इहे मूर्तियूं इहे सभु भॻवान आहिनि, लेकिन चैतन्य में गुप्त रूप में त हाणे बाबा असांखे निमित्त ठातो अथई न। ॿारनि सां गॾु ॾिसो, ॿार न पढ़नि त बि प्रॉब्लम, ऐं ज़बरदस्ती उन्हनि खे पढ़ायो, रुआरो बि न, मारो बि न, ॿार बि पंहिंजी सम्झ जे अनुसार कीअं करे ॿुधायो माण्हू। पोइ पढ़ाई ते ध्यानु न ॾियो त वॾो थी चए मूंखे माउ पीउ न पढ़ाई, पोइ वॾो थी चए मां तव्हां त शादियूं कराए छॾियो, पोइ चए मां बि पढ़ायां, मां बि ईअं, त इहो बि दुख कि मां बचपन में मुंहिंजी एतिरी बुद्धि न खुली, माउ पीउ त ॾाढी कोशिशि कई लेकिन न खुली, त इहो बि हिकु प्रकार जो दुख थी वियो न। ऐं माण्हू अॼुकल्ह शरीर केॾा था छॾनि, शरीर त छॾो ठीकु आहे, लेकिन उन खां पोइ अगरि कंहिंखे बीमारी थी वई, कैंसर वैंसर, उन जे इलाज जे लाइ माण्हू केॾा हॉस्पिटल आदि में धका खाइणा पवंदा आहिनि। न करायो उहो बि मन न मञंदो आहे न, जेसिताईं आत्मा पंहिंजे पाण ई शरीर न छॾे तेसिताईं माण्हू कीअं बि करे कर्ज़ो वठी बि माण्हू बीमारी जो इलाज कराए ई थो, न त सोचंदो अगरि शरीर छॾे त सोचंदो अरे मां काश करायां, ईअं करायां, इहे बि दुख। त ॾिसो इहे अनेक प्रकार जा दुख ॿुधंदे हुए ॾिसंदे हुए असांखे छा करिणो आहे, असांखे पंहिंजी संपन्न स्वरूप स्थिति द्वारा हुननि खे हुन दुखनि सां मुक्ति ॾियणी आहे। चओ कोई ॻाल्हि कोन्हे, ॾिसो असां त पंहिंजी महिनत कई, जेतिरो असां त सभु आत्मायूं आहियूं, असां जेतिरो करे सघंदा हुआसीं उहो त कयो न। जेको बि असांजे जीवन में कर्मनि अनुसार आहे उनखे असांखे ख़ुशी ख़ुशी परमात्मा जी यादि में एक्सेप्ट करे हलो त उहो वॾे खां नंढी थी वेंदी। मतिलबु कंहिं ॻाल्हि में बि असांखे हाणे ईअं न चइणो अरे हीअं थी वियो, कोई ॻाल्हि कोन्हे, है न। कोई तव्हांखे चए ॿार नथो पढ़े, मूंखे ॾाढी टेंशन थी रहे, त तव्हां टेंशन में न अचो, चओ कोई ॻाल्हि कोन्हे, एतिरो त पढ़े थो न, चलो कोई ॻाल्हि कोन्हे। इहे चइण सां बि साम्हूं वारे खे ॾाढो हल्कोपन ईंदो आहे। इहे कॾहिं चई सघंदासीं जॾहिं असां हल्का रहंदासीं। कोई चए अरे मुंहिंजी ससु ॾाढी ख़राबु आहे, मूंखे ॾाढी परेशान थी करे, चए कोई ॻाल्हि कोन्हे, ॾिस असांजो हिसाबु किताबु आहे, तव्हां उन्हनि खे शुभकामना ॾियो, असांजी ससु सुठी आहे, सभु कुझु सुठो आहे। ज़्यादा से ज़्यादा तव्हां नथा सहन करे सघो, नथा करे सघो त पंहिंजो अलॻि प्रबंध करे छॾो, उहो बि नथा करो त चलो भॻवान खे विश्वास रखी हलो, सभु सुठा आहिनि। हुनखे ईअं न चओ हा तुंहिंजी ससु ॾाढी ख़राबु आहे, हीअं थी करे हीअं थी करे, हीअं न चओ। हीअं चइण सां न उहो दुख वधिजी वेंदो आहे, उहो परेशानी वधिजी वेंदी। ऐं असां त जो बाबा खे यादि करण वारी आत्मायूं आहियूं, अगरि असां बि ईअं चऊं त जीअं हुन में एक्स्ट्रा एनर्जी भरिजी वेंदी आहे नेगेटिविटी जी। हर हिकु ॻाल्हि खे हिकदमि लाइट, कोई ॻाल्हि कोन्हे, छो कि असांजे लाइ त वैसे ई कोई ॻाल्हि कोन्हे, छो कि बाबा त पहिरियों ई सभु कुझु ॿुधाए छॾियो अथई कि अञा त दुख अति में वञी करे पोइ ई अंत थियणो आहे, छो कि हाणे सभिनि जो हिसाबु किताबु चुकतो थो थिए। इहे दिमाग़ में विझी छॾियो, हिन समय सभिनि जो हिसाबु किताबु चुकतो थो थिए। त बाबा चवनि था मास्टर रचता जी स्टेज से सिथी पंहिंजी रचना जे बेहद दुख अशांति जी समस्या खे समाप्त करो। त हाणे कहिड़ो पाठ वॼाइणो आहे असांखे? दुख हरता सुख करता जो पाठ वॼाइणो आहे। दुख हरता सुख करता जो पाठ वॼाइणो आहे। सदा इहे समान यादि रखो, मां सर्व जे दुखनि खे हरण वारी, सर्व खे सुख ॾियण वारी आत्मा आहियां। सुख शांति जे खज़ाने सां संपन्न रचना खे महादान ऐं वरदान ॾियो। सुख शांति जे खज़ाने सां पंहिंजी रचना खे महादान ॾियो। ॾिसो पहिरियों खां ईअं न रोज़ु सुबुह जो उथी करे अमृत वेलो ज़रूरु करो।
न त अमृत वेलो नथा उथी सघो त जॾहिं बि उथणो हूंदो आहे उन खां 10-15 मिंट पहिरों उथी करे ये संकल्प करो, विश्व जी सर्व आत्मायूं सदा सुखी रहनि, शांति रहनि, ख़ुशि रहनि। त इन सां तव्हांजा ऐं तव्हांजी संबंधी ऐं तव्हांजी दुनिया ॿियनि वारनि जा बि दुख शांती ख़तमु थी वेंदा। ये रोज़ु सुबुह जो उथी करे दान करो। कोई माण्हू चईंदो न मां रोटी खाइण पहिरों गांइ खे इहे खाराईंदी आहे, पहिरों दान कंदो आहे पोइ खाईंदो आहे। त तव्हां रोज़ु सुबुह जो उथी करे इहे दान करो, विश्व जे लाइ दान ॾियो, संकल्प करो विश्व जी सर्व आत्मायूं सदा सुखी रहनि, शांति रहनि, सदा ख़ुशि रहनि। सभिनि जा सभु प्रकार जा दुख शांती ख़तमु था थींदा वञनि। त बाबा चवनि था ईअं सुख शांति जे खज़ाने सां संपन्न पंहिंजी रचना खे हाणे महादान वरदान ॾियो। रचना जी पुकार ॿुधण में नथी अचे थी न? तव्हांजे आसपास केतिरा माण्हू दुखी आहिनि, तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि न अची करे, पोइ संकल्प हलंदा रहंदा आहिनि न। इहे असांजे आत्माउनि जी, असांजे भावर आत्माउनि जी दुख जी ॻाल्हियूं आहिनि। त असां वटि त सुख जो सागर आहे, त सुख जे सागर खे यादि करे उनखे सुख जो दान न ॾेई सघंदा आहियो। सिर्फ़ु संकल्प ई त करिणो आहे कि सभु इनखे सिर्फ़ु बाबा खे यादि करे चओ सभु ठीकु थी वेंदो। एतिरो त चई सघंदा आहियो न, सभु ठीकु थी वेंदो। उन्हनि खे कोई, असां जीअं ई चईंदासीं न सभु ठीकु थी वेंदो, त उन्हनि खे कोई न कोई रास्तो ज़रूरु मिलंदो। पोइ ज़रूरी न आहे कि उहे असांखे अची शुक्रिया चवनि, ॾिसो तव्हां चयो त कयो, न। असां त चईंदासीं त उन्हनि खे ॿिए किथां मदद मिली वेंदी, भले उहो उनखे भॻवानु सम्झनि, लेकिन असांखे इहे पॉज़िटिव रीति सां चई करे कुझु वठिणो न आहे, मांगणो न आहे कि ॾिस मां हिनखे चयो, हिन जो कमु सुठो थी वियो, इहो मूंखे शुक्रिया ई नथो चए, इहो हुनखे थो चए, कोई ॻाल्हि कोन्हे, है न। त बाबा चवनि था पंहिंजे ई जीवन जी कहानी ॾिसण ऐं ॿुधाइण में बिज़ी आहियो छा? अञा ताईं ॾिसो पंहिंजे ई जीवन जी कहानी ॾिसण ऐं ॿुधण में बिज़ी आहियो। पंहिंजे जीवन जी कर्मनि जी कहानी ॼाणण वारा त्रिकालदर्शी ठहिया आहियो न। त हाणे हर कर्म अन्य आत्माउनि जे कल्याण प्रति कार्य में लॻायो, हर आत्मा जे कल्याण जे प्रति कार्य में लॻायो। पंहिंजी कहानी ज़्यादा वर्णन न करो, मूंखे बि कुझु करो, मुंहिंजो बि कुझु ॿुधो, मुंहिंजे फ़ैसिले में समय ॾियो न। असांखे छा खपे हाणे न, इहे अंतिम जेको गीत आहे पाइणो हुयो जो पाए छॾियो, ईअं अनुभव कंदा आहियो कि अञा बि असांखे कुझु खपे, कि दिलि सां ॻाईंदा आहियो कि पाइणो हुयो जो पाए वरितो, हाणे बाक़ी छा रहियो, कुझु रहियो आहे अञा वठण जे लाइ? त बाबा चवनि था कि हाणे अनेकनि जे फ़ैसिले करण वारा ठहो, हर हिक जे कर्म जी गति खे ॼाणे गति सदगति ॾियण जे फ़ैसिला करो। फैसिलिटीज़ न वठो। हाणे असांखे जीअं जीअं ॾिसो माण्हू तव्हांखे जो बि ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि हीअं हूअं, हुन अनुसार तव्हां बि सम्झी सघंदा आहियो कि उन्हनि जी कर्मनि जी गति छा आहे। ज़रूरी थोरी आहे असांजो संबंधी आहे, असांजा माउ पीउ भाउ भेण आहिनि, असांजो पति ॿार आहिनि, त उहे सुठा ई आहिनि, उहो ई सही आहिनि, ज़रूरी थोरी आहे न। अगरि तव्हांजे संबंधियुनि सां कुझु बुरो थिए थो, कोई बुरो करे थो, त ज़रूरु तव्हांजे संबंधी जा पिछले जन्मनि जा कर्म अहिड़ा हूंदा न। अगरि कंहिंजे माउ पीउ खे कोई ॾाढो ई दुख परेशानी आहे, उन्हनि जी नुंहंर उन्हनि खे ॾाढा ई परेशान था करनि, त इहे उन्हनि जा कर्म आहिनि। ज़रूरी थोरी असांजा माउ पीउ भले हिन जन्म में सुठा आहिनि, लेकिन पिछले जन्मनि जा कर्म आहिनि, तॾहिं त उनखे नुंहुं एॾो परेशान थी करे न। त बाबा चवनि था ॾिसो
त असां हुन अनुसार हुनखे ॾिसूं त हुन आत्मा खे बि हुन आत्मा जे लाइ बि सुठो सोचे सघंदा आहियूं, नुंहं जे लाइ बि सुठो त माउ पीउ जे लाइ बि सुठो। भई असां इहे सोचो हिन ॿिन्हिनि जो कर्म जो बंधन जल्दी ख़तमु थी वञे, इहे बि सुख जे संबंध में सुठी रीति पाठ वॼाइनि। हाणे अनेकनि जे फ़ैसिले करण वारा ठहो, हर हिक जी गति कर्म खे ॼाणे गति सदगति ॾियण जा फ़ैसिला करो। हाणे फैसिलिटीज़ न वठो, मूंखे बि हीअं करे ॾियो, मुंहिंजे लाइ बि हीअं करो, मूंखे बि हीअ परेशानी आहे, मूंखे हीअं थी करे हीअ, मूंखे ॾाढो दुख थो थिए, हीअ मूंसां हीअं थी ॻाल्हाए। असांखे त सभु पतो आहे न, बाक़ी ज्ञान छो था वठूं। बाबा त चयो अथई ज्ञान ॿुधण अर्थात पंहिंजी प्रॉब्लम्स जो सॉल्यूशन कढणु। योग सां असांखे शक्ति मिलंदी, ज़्यादा ई प्रॉब्लम थी अचे त बाबा सां रूह रियान करो, न त असांजी कोई निमित जो वॾा हूंदा आहिनि जेके तव्हांखे लॻंदो आहे, जेका तव्हांखे ज्ञान में वठी आया आहिनि, उन्हनि सां बि त शेयर करे उन्हनि जी मदद वठी सघंदा आहियो। लेकिन असांखे हाणे माण्हुनि जीअं रोइणो धोइणो न आहे, असांखे हाणे दाता ठही करे ॿियनि खे ॾियणो आहे। कोई बि सेवा प्रति व स्वयं जे प्रति सैल्वेशन जे आधार ते स्वयं जी उन्नति व सेवा जी अल्पकाल जी सफलता प्राप्त थी वेंदी, लेकिन अॼु महान थींदासीं, कल्ह महानता जे प्यासी आत्मा ठही वेंदासीं। बाबा चवनि था कि अगरि असां कोई बि सेवा प्रति स्वयं प्रति अगरि सैल्वेशन जो आधार वरितोसीं बि कि मूंखे बि कुझु माण्हू पुछनि ॾियनि ताकि मुंहिंजी बि उन्नति थिए, मां बि मुंहिंजे बि कार्य में सफलता मिले, मुंहिंजो बि नाम थिए। अगरि तव्हां इहे सोचियो कंहिंखां मदद वरिती या कुझु बि अहिड़ो कयो त अॼु त माण्हू तव्हांखे महान चईंदा, लेकिन उहा अॼु जे लाइ ई आहे, कल्ह जी जन्म जन्मांतर जी महानता ख़तमु थी वेंदी। त बाबा चवनि था सदा प्राप्ति जी इच्छा में ई रहंदो। जेका माण्हू अॼु धोखेधड़ी सां अॻियां वधनि था, धोखेधड़ी सां ख़ुदि जो नाम मान मथे था करनि, उहो जन्म जन्मांतर जो नाम मान शान जो मिलणो आहे, उन सां पंहिंजे पाण खे कट था करनि। पोइ जन्म जन्मांतर जी प्यासी आत्मायूं थी वेंदियूं कि असांखे बि कोई मान ॾे, सम्मान ॾे, नाम त थी वेंदो, कमु थी वेंदो, इन जी इच्छा मात्र अविद्या स्वरूप न ठही सघंदो। नाम बि थिए, कमु बि थिए, घड़ी घड़ी पोइ इहे ई रहंदो कि मुंहिंजो नाम बि थिए, कमु बि थिए, इन जी इच्छा मात्र अविद्या न थी सघंदो। त असांखे अॼु छा करिणो आहे, हाणे असांजे आसपास जो बि माण्हू आहिनि, पहिरियों त असांखे ख़ुदि खे संपन्न ठहिणो आहे, ख़ुदि खे सदा संतुष्ट ठहिणो आहे, ख़ुदि खे सदा सर्व प्राप्तियुनि सां भरपूर ठहिणो आहे। उन ॾींहुं बि बाबा चई न, ख़ुदि खे चेक करो, मूंखे जो खपंदो हुयो उहो मिलियो आहे, मां भरपूर थी आहियां, अञा असां में कुझु बि भरपूरता खपे, कुझु बि स्वयं में परिवर्तन करण जी इच्छा आहे। अगरि तव्हां सोचो था मां हीअं ई ठीकु आहियां, मां हीअं ई ठीकु आहियां, मूंखे सभु मिली वियो आहे, त इहा तव्हांजी संपन्न स्टेज अथव। त हाणे असांखे ॿियनि जी मदद करणी आहे, है न। कॾहिं कॾहिं थींदो आहे न, कंहिंखे न दाल रोटी वणंदी आहे, बसि चईंदा आहिनि न असां त सिर्फ़ु दाल रोटी खाईंदासीं, मूंखे त ॿियो न खपे। लेकिन ॿियनि माण्हुनि खे त पुलाव, पनीर, रायतो, रोटी अगरि इहे खपे त हुननि खे ठाहे ॾींदव न ॾींदव? भई तव्हां त सोचो मूंखे त दाल रोटी सुठी लॻंदी आहे, लेकिन ॿियनि माण्हुनि खे त घर में त माण्हुनि खे वैराइटी खपे न, त हुननि जे लाइ त ठाहींदव न। त इहा ॻाल्हि ईअं ई आहे। अगरि असांखे ज्ञान मार्ग में बाबा खे यादि करे असां जेतिरो यादि करूं था, जेतिरी असां धारणा कई आहे, असां सोचूं था
भई मां त ख़ुदि सां संतुष्ट आहियां, मूंखे त हाणे न खपे, मूंखे त बसि हाणे जो बाबा ॾिनई बसि मां त तृप्त थी वियमि। लेकिन ॿियनि माण्हुनि खे अगरि ज्ञान जी गहराई ॿियो ज्ञान ॿुधणु सम्झणु खपे त उनखे असां भले ई ॿुधायूं, उहो भले ई असांखां अॻियां निकिरी वञनि, पोइ असांखे उन्हनि सां जेलसी न करणी न। हीअं न असां त दाल रोटी में ई आहियूं ख़ुशि, पहिरियों त चयोसीं ख़ुदि जे लाइ दाल रोटी ई ठातीसीं, हाणे ॿियनि जी प्लेट में ॾिसी करे असांखे बि लोभ थो अचे, लालच थी अचे, या ईअं थो लॻे अरे हिननि खे त ईअं मिली वियो, मूंखे त ईअं ई रह, मां त दाल रोटी में ई रहिजी वियमि। तव्हांजी इच्छा ई दाल रोटी जी हुई त उहा ई मिलंदी न तव्हांखे, है न। या तव्हां ठाहे ॾियो न ठाहे ॾियो, लेकिन हुननि ॿियो कुझु ऑडर कयो, सम्झो तव्हां रेस्टोरेंट में बि विया त तव्हां दाल रोटी ऑडर कई त हुन में ई ख़ुशि रहो न। उहो जो बि मंगाइनि पोइ उन्हनि जी प्लेट में छो था ॾिसूं, उन्हनि जी प्लेट में असां बुरी नज़र छो विझूं। त ज्ञान मार्ग में बि ईअं ई आहे, तव्हांखे जेतिरो ज्ञान सम्झ में अचे थो, जेतिरो तव्हां धारण करे हलो था उन में संतुष्ट रहो। बाक़ी ज्ञान त ॾाढो गहरो आहे, ॾाढी डीपनेस वञी करे विश्व जो महाराजा महारानी ठहिणु, पोइ असां ॿियनि जे उन में विघ्न छो विझूं। पोइ असां पंहिंजी संपन्न स्टेज खे प्राप्त करे ॿियनि जी मदद करो, जेतिरी करे सघंदा आहियो त इहा सेवा बि थी वेंदी। हाणे बाबा चवनि था जीअं बाप नाम रूप सां न्यारो आहे न, त सभिनि खां अधिक नाम गायन बाप जो ई आहे, हूअं ई अल्पकाल जे नाम ऐं मान सां न्यारो ठहो त सदाकाल जे लाइ सर्व जा प्यारा स्वतः थी वेंदासीं। नाम ऐं मान जे भिखारीपन जो अंश मात्र बि त्याग करो, अहिड़ा त्यागी विश्व जे भाग्य विधाता ठही सघंदा आहिनि। नाम मान जे भिखारीपन जो अंश मात्र बि त्याग करो, अहिड़ा त्यागी विश्व भाग्य विधाता ठही सघंदा आहिनि। अहिड़ा त्यागी विश्व जो भाग्य ठाहे सघंदा आहिनि। जेके नाम मान शान जो त्याग हूंदो न, अहिड़ा त्यागी ई विश्व जो भाग्य ठाहे सघंदा आहिनि। कर्म जो फल खाइण जे अभ्यासी ज़्यादा आहिनि, इन करे कच्चो फल खाई वठंदा आहिनि, जमा थियण अर्थात पकड़ न ॾींदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि कच्चो फल खाई छॾंदा आहिनि, जमा थिए अर्थात पकड़ न ॾींदा आहिनि, मतिलबु जमा थिए उहो फल उहो न करणु ॾींदा आहिनि, पहिरियों ई खाई वठंदा आहिनि। कच्चो फल खाइण सां छा थींदो आहे, कोई न कोई हलचल अची वेंदी आहे, ईअं ई स्थिति में हलचल अची वेंदी आहे। कर्म जो फल त स्वतः ई असांजे साम्हूं संपन्न स्वरूप में ईंदो। अगरि असां कच्चो फल खाधो आहे, मतिलबु नाम मान शान एक्सेप्ट करे वरिती, कोई असां कर्म करो त असांजो नाम त थींदो, लेकिन अगरि असां उहो एक्सेप्ट करे छॾी त मतिलबु कच्चो फल खाई छॾियो, उन जी निशानी छा हूंदी कि असां ईअं ई कोई न कोई हलचल में अची वेंदासीं, ईअं ई स्थिति में हलचल में अची वेंदा आहियूं। कर्म जो फल त स्वतः ई असांजे साम्हूं संपन्न स्वरूप में ईंदो आहे। हिकु श्रेष्ठ कर्म करण जो 100 गुणा संपन्न फल जे स्वरूप में ईंदो। कर्म जो फल त स्वतः ई असांजे साम्हूं संपन्न स्वरूप में ईंदो, है न, संपन्न स्वरूप में अची वेंदो। असां कर्म कंदा वञूं बाबा जी यादि में, माण्हू सुठो चवनि ख़राबु चवनि, असांखे उहो एक्सेप्ट न करिणो आहे कि हा भई ॾाढो सुठो चवनि, मतिलबु असां सही था करूं। अरे हिननि त ॾाढो ख़राबु चयो आहे, कोई ॿुधे ई नथो, लेकिन असांजो कर्म करण जो तरीक़ो ठीकु आहे त असांखे अॻियां वधिणो खपे। कर्म जो फल स्वतः ई असांजे साम्हूं संपन्न स्वरूप में ईंदो।
हिकु श्रेष्ठ कर्म करण जो 100 गुणा संपन्न फल जे स्वरूप में ईंदो, लेकिन अल्पकाल जी इच्छा मात्र अविद्या हुजणु खपे। त्याग करो त भाग्य असांजे ही पुठियां ईंदो। अगरि असां त्याग कंदासीं न त भाग्य असांजी ही पुठियां ईंदो। इच्छा मात्रम कर्म समाप्त करे ॾींदो। त्याग करो त भाग्य असांजी ही पाण ही असांजे पुठियां ईंदो। इच्छा सुठो कर्म समाप्त करे ॾींदी आहे। इहे असांखे यादि रखिणो आहे। इच्छा सुठो कर्म समाप्त करे ॾींदी आहे। त त्याग करो त असांजे पुठियां भाग्य असांजे पुठियां ईंदो। इन करे इच्छा मात्र अविद्या जो अहिड़ा पॉइंट असांखे सदा यादि रखणा खपनि। छो जे जीवन में असां ईअं ई हलचल में ईंदा आहियूं, ईअं ई उदास थी वेंदा आहियूं, कोई इच्छा पूरी न थींदी आहे त असां नामान कीअं असांखे मान न ॾिनो, इज़त न ॾिनी त असां अपसेट थी वेंदा आहियूं। लेकिन बाबा छा था चवनि, इहे असांजे कन में बाबा जी श्रेष्ठ मत बाबा जी ॻाल्हियूं गूंजदियूं रहनि। हिन विद्या जी अविद्या महान ज्ञानी स्वरूप आहे। इन में ज़्यादा समझदार न ठहिणो आहे। इहे थियणो ई खपे, मां कयो मूंखे मिलणो ई खपे। इनखे इंसाफ़ न सम्झणो, मुंहिंजो कुझु इंसाफ़ थियणो खपे। भॻवान जे घर में बि इंसाफ़ न आहे त किथे इंसाफ़ हुजे, किथे इंसाफ़ मिलंदो न। कॾहिं कॾहिं ॻाल्हियूं अहिड़ी थी वेंदियूं आहिनि, बाबा जे घर में बि थींदियूं आहिनि। उन समय असांखे ईअं न सोचणो खपे कि मूंखे इंसाफ़ मिलणो खपे, इहे ग़लति आहे, इन्हनि खे सज़ा मिलणी खपे। कॾहिं बि इंसाफ़ मांगण वारो न ठहिणो। कहिड़े बि प्रकार जे मांगण वारो स्वयं खे तृप्त आत्मा न अनुभव कंदो। कहिड़े बि प्रकार जी जो मांगण वारी आत्मा हूंदी न, वो कॾहिं बि ख़ुदि खे तृप्त आत्मा न अनुभव कंदी। कहिड़े बि प्रकार जे मांगण वारो स्वयं खे तृप्त आत्मा अनुभव न कंदो त सदा सर्व प्राप्तियुनि सां तृप्त आत्मा ठहो। सदा सर्व प्राप्तियुनि सां तृप्त आत्मा ठहो, न त असां कॾहिं बि तृप्त न थी सघंदासीं। अॼु इहे मांगियो, अॼु इहे मांगियो, अॼु इहे मांगियो, अॼु ईअं चयो। ब्रह्मण जीवन जो स्लोगन आहे, अप्राप्त न कोई वस्तु असांजे खज़ाने में। ये स्लोगन सदा स्मृति में रखो। हाणे गुह्य ज्ञान सां गॾु गॾु परिवर्तन बि गुह्य करो। बाबा चवनि था हाणे गुह्य ज्ञान सां गॾु पंहिंजो परिवर्तन बि गुह्य करो। मुश्किल लॻंदो आहे छा? ये स्लोगन असांखे सदा यादि रखिणो आहे। छा यादि रखिणो आहे? अप्राप्त न कोई वस्तु असां मास्टर सर्वशक्तिवान जे खज़ाने में। जॾहिं बि तव्हांखे कुझु इच्छा थिए त यादि रखिजो मूंखे त एॾी सुठी प्राप्ति थी आहे, इहा चीज़ जी इच्छा रखी छा कंदा। हा, ज़रूरत जी चीज़ूं आहिनि त भले ई ठीकु आहे, लेकिन असांखे फालतू अगरि असां इच्छा कंदा आहियूं त उहो ठीकु न आहे। स्लोगन सदा यादि रखो। हाणे गुह्य ज्ञान सां गॾु गॾु परिवर्तन बि गुह्य करो। मुश्किल लॻंदो आहे छा? अनेकनि जी मुश्किल खे सहज करण वारनि खे सैल्वेशन आर्मी चइबो। अनेकनि जी मुश्किल सहज करण वारो ई सैल्वेशन आर्मी हूंदो आहे। अहिड़ा सदा महादानी वरदानी अल्पकाल जी इच्छा मात्रम अविद्या वारा स्वयं जे त्यागी सर्व जे भाग्य ठाहिण वारा। अहिड़ा सदा महादानी वरदानी अल्पकाल जी इच्छा मात्रम अविद्या वारा स्वयं जे त्यागी सर्व जे भाग्य ठाहिण वारा विधाता। ॾिसो बाबा सॻे केॾो सुठो टाइटल था ॾियनि।
मादानी वरदानी अल्पकाल जी इच्छा मात्र में विद्या वारा स्वयं जी त्यागी सर्व जी भाग्य ठाहिण वारा विधाता सदा संपन्न संतुष्ट रहण वारियूं सर्व जी समस्याउनि जो समाधान करण वारियूं अहिड़ी बाप समान महान आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। दीदी ऐं ब्रिजेंद्र दादी सां बाबा ॻाल्हाइनि था। खिलाड़ी ठही करे हर समय जो खेल ॾिसण में मज़ो ईंदो आहे न। खिलाड़ी जी स्टेज सदा हर्षित मुख रहण जो अनुभव कराईंदी आहे। कहिड़े बि प्रकार जी कोई बि ॻाल्हि जेकी दुनिया वारा आपदा सम्झंदा आहिनि, लेकिन खिलाड़ी ठही खेल करण वारा खेल ॾिसण वारा अहिड़ी आपदा जे रूप खे बि खेल खे जीअं मनोरंजन अनुभव कंदा। वॾे में वॾी आपदा मनोरंजन दृश्य अनुभव थिए। छा था चवनि बाबा कि वॾे खां वॾी आपदा मुश्किल घड़ी बि असांखे छा अनुभव थिए? मनोरंजन वारो दृश्य थी सघंदो आहे ईअं? त बाबा त चवनि था ईअं अनुभव थियणो खपे। वॾे खां वॾो आपदा वारो दृश्य मनोरंजन वारो अनुभव थिए, इनखे चईंदासीं मास्टर रचिता जी स्टेज। मास्टर रचिता जी स्टेज अर्थात वॾे खां वॾी परिस्थिति ॻाल्हि बि असांखे हिकु मनोरंजन जो दृश्य अनुभव थिए। जीअं महाविनाश खे बि स्वर्ग जा गेट खोलण जो साधन ॿुधाईंदा आहिनि। भई हाणे विनाश थींदो, माण्हू त चईंदा अरे छा थो थिए, असां छा चईंदासीं अरे वाह स्वर्ग अची वियो। महाविनाश खे बि स्वर्ग जे गेट खुलण जो साधन ॿुधाईंदा आहियूं। किथे महाविनाश, किथे स्वर्ग जो गेट। माण्हुनि खे महाविनाश नज़र ईंदो, असांखे छा नज़र ईंदो? स्वर्ग। फ़र्क़ु थी वियो न। त महाविनाशी आपदा खे बि मनोरंजन जो रूप ॾिनो आहे। त ईअं ई कहिड़े बि प्रकार जी नंढी वॾी समस्या आपदा मनोरंजन जो रूप ॾेखारे मिले। हाय हाय जी बजाय ओहो वाह शब्द निकिरे। हाय हाय जी बजाय ओहो वाह शब्द निकिरे। बाबा चवनि था इनखे चइबो आहे अंगद जे समान स्टेज। त बाबा हाणे चवनि था कि हाणे ॾिसो, अगरि असां बाबा जी हिन धारणा खे पको कंदासीं न त बाबा असांजो एग्ज़ाम बि वठंदो। न त एग्ज़ाम वठंदा छो जो बाबा चेक कंदा न असां केतिरो, उन अनुसार ई त असांखे रतन मिलंदो न। बाबा त असांखे ॾिनो ई रतन, लेकिन इनखे असां जेतिरो प्रैक्टिकल जीवन में लाहींदासीं ओतिरो असांखे धन सतयुग में मिलंदो। हाय हाय जी बजाय ओहो वाह, इनखे चइबो आहे अंगद जी समान स्टेज। जो योगियुनि जी स्टेज माण्हू वर्णन कंदा आहिनि, दुख बि सुख जे रूप में अनुभव थिए। दुख सुख समान, निंदा स्तुति समान। ये दुख आहे, ये सुख आहे, इन जी नॉलेज हूंदे हुए भी दुख जे प्रभाव में न अचो। ये दुख आहे, ये सुख आहे, इन जी नॉलेज हूंदे हुए भी बाबा चवनि था असांखे दुख जे प्रभाव में न अचिणो। न ये दुख जी ॻाल्हि आहे, ये सुख जी ॻाल्हि आहे, लेकिन उहा दुख जी ॻाल्हि असांखे दुखी न करे, प्रभाव न विझे। दुख जी बि भलियारी सुख जा ॾींहं अचण जी सम्झो। चलो इहा ॻाल्हि ख़तमु थी, हाणे असांजा सुख जा ॾींहं ईंदा। बाबा जी ॻाल्हियूं केॾी सुठियूं आहिनि, लेकिन असां अगरि असां जीवन में सभु धारण ॻाल्हियूं करे हलूं त असांजो जीवन बि हाणे खां ई बाबा चईंदा आहिनि हाणे 21 जन्मनि जो वरितो अर्थात हिन जन्म में बि असां सदा अतीन्द्रिय सुख जे झूले में झूलंदा रहूं। अगरि बाबा जी सभु ॻाल्हियूं असां धारण करियूं त बाबा चवनि था कि हाणे छा करिणो आहे?
कि हमेशा दुख बि योगी, बाबा चयो त योगी जी स्टेज छा हूंदी आहे, दुख सुख जी नॉलेज हूंदे हुए बि दुख जी प्रभाव में न अचे, दुख जी बि भलियारी सुख जा ॾींहं अचण वारो आहे। इन खे चईंदासीं संपूर्ण योगी, इन खे चईंदासीं संपूर्ण योगी। परिवर्तन की शक्ति, परिवर्तन जी शक्ति इन खे चइबो आहे। दुश्मन खे बि दोस्त में परिवर्तन करे ॾे, दुश्मन जी दुश्मनी हली न सघे। कहिड़ा ऊचा ऊचा बाबा असांखे टाइटल ॾेई करे अहिड़ा कम बि ॾियनि था कि हाणे अहिड़ो करे करे ॿुधायो। वॾे खां वॾी परिस्थिति बि असांखे मनोरंजन जो दृश्य अनुभव थिए। दुख जी परिस्थिति में भी दुख जो प्रभाव असां ते न पड़े। दुश्मन खे बि पंहिंजो एतिरो सुठो दोस्त ठाहे छॾियो कि उहा उनजी दुश्मनी हली न सघे, दुश्मन जी दुश्मनी हली न सघे, वो दुश्मनी करणु चाहे त बि न करे सघे, दुश्मन ठही अचे ऐं भलियारी वञे। इहा आहे शक्तियुनि जी महिमा। बाबा चवनि था इहा आहे असांजी शक्तियुनि जी महिमा। त बाबा चवनि था जॾहिं विश्व खे परिवर्तन करण जी चैलेंज कंदा आहियो, जॾहिं विश्व खे परिवर्तन करण जी चैलेंज कंदा आहियो त इहा छा वॾी ॻाल्हि आहे। इनखे सहज साधना वठण वारो न लेकिन ॾियण वारो दाता ठहो। इन जो सहज साधना दुश्मन खे बि पाण परिवर्तन करे छॾियो। इन जो सहज साधना कि वठण वारा न ठहो, ॾियण वारा ठहो। दाता जे अॻियां सभु स्वयं झुकी वेंदा आहिनि। वैसे बि कोई चीज़ ॾियो त पंहिंजो सर ऐं अखियूं हेठि करे वठंदा आहिनि। वैसे बि कोई चीज़ कंहिंखे ॾींदो आहे न त पंहिंजो सर ऐं हथ पंहिंजो दाता जे अॻियां सभु स्वयं ई झुकंदा आहिनि। त सिर ऐं अखियूं हेठि थी वेंदियूं आहिनि। ईअं थोरो सो सर हेठि कंदा आहिनि न, अखियूं बि थोरो हेठि कंदा आहिनि, ज़्यादा न कंदा आहिनि। का जेका वॾा माण्हू हूंदा आहिनि उहे हिकदमि नंढा हुजनि त उन जे अॻियां कंदा आहिनि, न त थोरो सो सर ऐं अखियूं हेठि कंदा। निर्माणता ॾेखारण लाइ ईअं कंदा आहिनि। इहा स्थूल युक्ति आहे ऐं हिते संस्कार स्वभाव सां झुकणो आहे। हिते असांखे कीअं झुकणो आहे, संस्कार स्वभाव सां झुकणो। तॾहिं त दुश्मन बि भलियारी वेंदो। त अहिड़ी शक्ति सेना तयारु आहे। बाबा पुछनि त अहिड़ी शक्ति सेना तयारु आहे। ब्रिज मोहन दादी सां बाबा ॻाल्हाइनि था। बॉम्बे खणी आया आहियो न, बॉम्बे जी सेना अहिड़ी तयारु न, त बॉम्बे वारनि खे वठी आया आहियो न। बॉम्बे जी सेना ऐसी अहिड़ी तयारु कई आहे। फर्स्ट चांस बॉम्बे खे मिलंदो त फर्स्ट चांस वारा फास्ट बि खपनि। बॉम्बे वारनि खे विशेष ॾियण जो मिलंदो आहे। त बॉम्बे वारनि जी सिल्वर जुबली मल्हाइनि था। सिल्वर जुबली चओ लेकिन बाबा जी संस्कार मिलन जी जुबली बि मल्हायो। सिल्वर जुबली भले मल्हाईंदा रहो इहे त यज्ञ जे हिसाब सां, लेकिन हाणे असांखे छा करिणो आहे, स्वयं जे संस्कार मिलाइण जी जुबली कयो। असांखे ईअं करिणो आहे त ॿियो बि संस्कार मिलाइण जो रास करणी आहे, जुबली मल्हायो। अहिड़ी जुबली में त बाप दादा बि अची सघंदा, भाषण वारी जुबली में न ईंदा, भाषण वारी जुबली में न ईंदा। त बाबा चवनि था मां भाषण वारी जुबली में न ईंदमि, लेकिन संस्कार मिलन जी जुबली मल्हायो। त हाणे संस्कार मिलन जी जुबली मल्हायो। संस्कार मिलन जी जुबली
ते बाबा ईंदा। हा पहिरियों ॾेखारियो बॉम्बे हिकु एग्ज़ाम्पल ठहे, सदा विजयी, सदा निर्विघ्न, अहिड़ी जुबली मनायो। हाणे जुबली आहे माण्हुनि जो ज्ञान उठाइण लाइ, उहा जुबली आहे माण्हुनि जो ज्ञान उठाइण लाइ। ऐं हीअ जुबली, हिन जुबली ते असां आत्मा परमात्मा खे यादि करे पंहिंजे संस्कार मिलाए थी ॿियनि सां, पंहिंजे संस्कारनि खे परिवर्तन करे। बाबा चवनि था जॾहिं ईअं असां हिक ॿिए जा संस्कार मिलाईंदासीं न त हुन जुबली में बाबा ईंदा। हा पहिरियों ॾेखारियो बॉम्बे हिकु एग्ज़ाम्पल ठहे, सदा विजयी, सदा निर्विघ्न, अहिड़ी जुबली मनायो। हाणे जुबली आहे माण्हुनि जी जगाइण जी। माण्हू खे बि अल्पकाल अॼुकल्ह अनुभव कराइण वारा अनुभवी मूर्त जी दरकारु आहे। जीअं विदेश जा अनुभव कराइण वारनि जो आराम आहे, उहा अनुभव कंदा आहियो कि कोई जुबली ॿुधाइनि। बाबा चवनि था कि अहिड़ी लहर भारत में अनुभव करायो, अहिड़ी सिल्वर जुबली ॿुधायो। टॉपिक द्वारा टॉप जी श्रेष्ठ अनुभव करो। बाबा चवनि था त अहिड़ो प्लान ठाहियो जीअं मंदिर वञण सां ई वृत्ति परिवर्तन थी वेंदी आहे, वैसे प्रोग्राम में ईंदे ई कुझु नई अनुभूति अनुभव करनि। अल्पकाल जे लाइ, हा अल्पकाल जे लाइ बि करनि। अल्पकाल जी छाप स्थापना ते पइजी वेंदी आहे। अल्पकाल जे लाइ त पोइ अल्पकाल जी छाप स्मृति में रही वेंदी। सम्झो हाणे छा करिणो? हाणे छा करिणो? असांखे जुबली मल्हाइणी आहे, संस्कार मिलन मल्हाइण जी, सदा विजयी निर्विघ्न जुबली, अहिड़ी जुबली सदा मल्हाईंदा रहो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति।